नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची का खबर ॾींदा हलूं तो सचल पुलिस जे اٹالن गुज़रيل रात देर से भिटाई बाद में استاد नज़ीर सोलंगी के घर ते चढ़ाई करे استاد नज़ीर सोलंगी, मौला बख्श, नवीद, मोहम्मद रफीक, मुनीर, रसूल बख्श, खादम, अमानला, इरशाद, औरतन, साजिदा, रहमत, वहीदा समेत 12 घर भातिन के गिरफ्तार करे थाने में बंद करे छॾियो। घर भातिन जी गिरफ्तारिन खिलाफ मालिक सोलंगी जे अॻवाणी में एहतजाज मुज़ाहिरो कयो। इन्हनि चयो त असां जग अकबर दरसा प्लाट जे मामले तां तकरार हलंदड़ आहे। चल पुलिस जो SHO फुरख शरियाल शाह रिश्वत वठी असां जे खिलाफ जुल्म जी इंतहा करे छॾी आहे। पुलिस उस्ताद समेत 12 घर भातिन के गिरफ्तार करे 3 अलॻ-अलॻ केस दाख़िल कया आहिनि। हिननि चयो त पुलिस घर ते चढ़ाई करे चादर ऐं चौदीवारी जो तक़ादुस पामाल कयो आहे। हिननि चयो त असां पुलिस जे जुल्म खिलाफ अॻु बि केतिरा भेरा एहतजाज कया आहिनि। प्लाट बि असांजी मिल्कियत आहे त जुल्म बि असां सां पुलिस इंसाफ़ करण बदिरां रिश्वत वठी असांजो जीअण हराम कयो आहे। असां जॾहिं जज जे मार्फत सचल थाणे ते छापो हणायो त असांजा घर भाती गुम हुआ। असांखे ख़दशो आहे त सचल थाणे जो पुलिस उस्ताद नज़ीर सोलंगी ऐं ॿियनि घर भातिन खे जानी नुक़सान ॾींदा। एहतजाज कंदड़ चयो आहे त समूरे घर भातिन खे आज़ादु करे इंसाफ़ कयो वञे, न त एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो।